दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू शहर जे जुड़ियल शाह मार्केट में करोड़े रुपयनि जी मालियत जी शॉपिंग सेंटर तां ॿिनि धुरनि में तकरार तेज़ थी वियो। दादू सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान अली नवाज़ रिंद जे हक़ में फ़ैसिलो ॾींदे खैसे शॉपिंग सेंटर जो कब्ज़ो ॾियारण जो फ़ैसिलो ॾेई छॾियो। अदालती हुकुम ते अलिफ सिटी सर्वेयर समेत पुलिस जा वॾा अटाला पहुची विया। हाजी अयूब मल्हा ऐं मुनीर अहमद मल्हा कब्ज़ो छॾण खां इनकार करे छॾियो। धुरनि में तकरार तेज़, हथियारनि सां मुसल्ला माण्हू वेठल हुआ। पुलिस धुरनि सां ॻाल्हियूं कयूं। झेड़े जे ख़दशनि सबबि पुलिस शॉपिंग सेंटर जे माप करण बाद वापसि कोर्ट रवाना थी विया। असां अकबर मल्हा खां प्लाट ख़रीद करे शॉपिंग सेंटर तामीर करायो आहे, कब्ज़ो न छॾींदासीं। अली नवाज़ जालसाज़ी ज़रिए कूड़ा कागज़ ठहिराया आहिनि। असांखे मुसलसल ब्लैकमेल कंदो रहियो आहे। हुन सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट सिंध खां मुतालबो थो करियां त कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे गिरफ़्तार कयो वञे। हाजी अयूब मल्हा, शॉपिंग सेंटर मुंहिंजो आहे, सुप्रीम कोर्ट बि मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे। कब्ज़ो छॾाइण वियासीं त हथियार सिधा कया विया। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले तहत कब्ज़ो ॾियारियो वञे। हुन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट सिंध, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां मुतालबो थो करियां त उन्हनि कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं मूंसां इंसाफ़ करे प्रॉपर्टी वापसि कराए ॾिनी वञे। नवाज़ रिंद।